इन वक्त का महंगाई आ गुरबत मिस्कीन जो जीण जंजाल करे छड़ियो आ छा इन्हनि हुक्मरान के अल्लाह वटि हिसाब कोन थींदो व मलिकुन कज़्ज़ाब वो हुक्मरान जेको कूड़ हणे कूड़ हणी हुकूमत लाए कुर्सी ते वे इक़्तिदार जी कुर्सी ते कूड़ हणे यो कूड़ गालाइण वारो बादशाह क़यामत जे ॾियारे रब जो दर्दनाक अज़ाब इन जे लाइ हूंदो अल्लाह से असांजे हुक्मराननि जो इस्लाह फरमाए जेॾी महिल हुकूमत ते वेहनि था कसम था खणनि सदर तो कसम खणाए त मां आइन जी पासदारी कंदुसि कसम थो खणे ऐं उथंदे ई पहिरीं आइन खे टोड़नि था